अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां फ़खुर बलोच। अवां ॾिसी रहिया आहियो के टीवी। ख़बर शामिल कंदासीं गोलाड़चीअ खां। गोलाड़ची जे निजी तालीमी इदारे विज़डम स्कूल में शागिर्दनि पारां माहौल खे नुक़सान पहुचाइण खां बचाव लाइ मुहिम हलाई वई। शागिर्दनि मुख़्तलिफ़ क्लासनि में वञी ॼाण मुहैया कई त कहिड़ियूं शयूं माहौल खे नुक़सान पहुचाए रहियूं आहिनि ऐं गर्मी जे वधण मुद में हेर फेर जा कारण ॿुधाया। उन्हनि खां बचण ऐं माहौल खे साफ़ सुथरो रखण जे हवाले सां ॼाण ॾिनी। जॾहिं त उन मौक़े ते स्कूल में ईंदड़ महिमान खे पिणु आगाही ॾिनी वई। उन मौक़े ते स्कूल जे प्रिंसिपाल शागिर्दनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी थोरे लापरवाही सबबु असांजे माहौल जो इंतिहाई घणो नुक़सानु थी रहियो आहे। हुननि चयो त असांखे वण वढण, प्लास्टिक जा बैग साड़ण, काठियूं साड़ण खां पासो करणु घुरिजे। हुन वधीक चयो त वण कुदरती ऑक्सीजन जी फैक्ट्री जो कमु कंदा आहिनि। असां सभिनी खे पंहिंजे हिसे जो वणु लॻाइणु घुरिजे। उन मौक़े ते शागिर्दनि वचन कयो त असां माहौल जी बहितरी लाइ हिकु हिकु वणु लॻाईंदासीं ऐं सफ़ाई में पंहिंजो हिसे जो किरदारु अदा कंदासीं ऐं हीउ पैगाम पंहिंजे वालिदेन माइटनि ताईं बि पहुचाईंदासीं।